पंहिंजा ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे दिलि वारनि खे सिंधी भाइरनि खे ख़ुशि आमदी। दोस्तो अॼु रिव्यू कंदासीं मेगा सोप से पंहिंजा वेरी जा नेक्स्ट एपिसोड जेका अचण वारा आहिनि उन्हनि जी पूरी कहाणी तव्हां सां शेयर कंदासीं, तव्हांखे ॿुधाईंदासीं त उन्हनि में आख़िर छा थींदो। दरअसल दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा थी सघे त असांजे यूट्यूब चैनल शाहिद खोसो व्लॉग खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। इहो अव्हांजो पंहिंजो चैनल आहे। दोस्तों अचण वारे एपिसोडनि में हिकु त तव्हांखे मां क्लियर करे ॿुधायां त होॾा जेको इर्फ़ यानी चाकर ख़ान आहे उहो हाणे को न को फ़ैसिलो जेको बि कंदो सोचे सम्झे कंदो, ग़लती कंहिं में हिकु रुपए जी बि गुंजाइश न रखंदो। ऐं इन जे हिसाब सां सांवल उनजो भरपूर तव्हां ॾिठो साथ ॾेई रहियो आहे, क़ासिम खे पकिड़े रहियो आहे, पकिड़े बि उहो ई ईंदो क़ासिम खे चाकर ख़ान ताईं पुॼाईंदो खुफ़िया तौर ते। ऐं चाकर ख़ान इन इंतज़ार में आहे जीअं ई इहो कासू असांजे हथु अचे इनखे गेले खणी अचनि त पोइ मां फ़ैसिले खे इन मसइले खे हल कयां। हाणे जाबरो बि इन इंतज़ार में आहे त अलाए कॾहिं मसइलो हल थींदो, ऐं होॾां सिक्को बि इन इंतज़ार में आहे त अलाए कॾहिं मसइलो हल थींदो। होॾा जेको आहे रुडे वारा त ख़ुशि आहिनि, कंहिं न कंहिं तरीक़े सां जाबर जे भाउ जो ढींगो ढेरी थिए। होॾां जेको आहे दोस्तो ॿिया जेका दोस्त आहिनि उहे बि परेशान आहिनि त छा थींदो।